जमायत इस्लाहुल मुस्लिमीन ज़िले दादू ज़ोन हिक जे सदर ख़लीफ़ा मुनीर अहमद अब्बासी ताहिरी जी अॻवाणी हेठ ज़िले जनरल सेक्रेटरी ग़ुलाम नबी मेमण ताहिरी, ज़िले दादू ज़ोन हिक जे सदर होश मोहम्मद चना ताहिरी ऐं ज़िले मुआविन सदर रियाज़ अहमद कलोड़ो ताहिरी ते ॿधल वफ़द 23-24 नवंबर 2024 ते दरगाह इलाहाबाद कंडियारो ते थींदड़ सालियाने बैनुल अक़वामी उर्स मुबारक जे दावती पैगाम खे आम करण लाइ ॻोठ तालबाणी पंवर, ॻोठ माही खसकेली, ॻोठ सांतानी ऐं भान सईदाबाद शहर समेत मुख़्तलिफ़ जायुनि ते वॾेरो अब्दुल हमीद पंवर, ज़ुल्फ़कार अली पंवर, वॾेरो मजन पंवर, अज़ीज़ खसकेली, केसर ख़ान ब्रह्माणी, हाफ़िज़ तैमूर अली बुघियो, रईस गुलज़ार अहमद शाहाणी, रफ़ीक अहमद ब्रह्माणी, इमरान चना, एहसास चना, मोहम्मद इक़बाल बुघियो, सदाम हुसैन मेमण समेत ॿियनि मोज़िज़ीन खे दावत ॾिनी। जॾहिं त ॻोठ वली ब्रह्माणी लॻ छिन्ने रोड जे जामे मस्जिद ऐं ज़ंगेजा मोहल्ला भान सईदाबाद जे जामे मस्जिद में दावती इज्तिमा कया विया। हिन मौक़े ते ख़लीफ़ा मुनीर अहमद अब्बासी ताहिरी ख़िताब कंदे चयो त निकोकार ॿार जे सोबत तक़दीर तब्दील करे छॾींदी आहे। मौजूदा दौर जा कामिल वली महबूब सॼण साईं जो पैगाम मुहम्मदी पैगाम आहे ऐं बैनुल अक़वामी सालियानो उर्स मुबारक हज़रत सोना साईं रहमतुल्लाह जी दावत ॾिनी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची